लैलतुल क़द्र वारी रात जेका 1000 महीननि जे रातनि खां भली आ। गुनाहगार ईंदो वञ रब जे दर ते, रब तुंहिंजे लाइ जन्नत जा फैसला कंदो। सवाल पैदा थींदो त मौलाना ये 5 रातियूं 21 रातियूं जेके आहिनि असां इबादत कयूं 23 थी सके तो 27 लैलतुल क़द्र ते इबादत कयूं, 27 थी सके तो 29 थे को फ़ाइदो तो को न थियो। मुझे महबूब जी हदीस दी हेॾे तवज्जो कजा। मुझे महबूब फरमायो इन्नमल अमालु बिन्नियात, अमलन जो दारो मदार नियत ते या। बांडा लैलतुल क़द्र वारी रात समझी करे तू जेकॾहिं 21 रात केड़ी रात में भी रब जे दर ते ईंदो वींदे रब तोखे लैलतुल क़द्र वारो अजर ॾेई छॾे। नियत साफ़ हुजे, अमलन जो दारो मदार नियत ते। महबूब मुस्तफा साहब के जो साहबियो अगे नबियन जो उम्मतूं हुयूं, उन्हनि जूं उमरियूं वॾियूं तव्हांजी उमिरि नंढी आहे। अगे नबियन जे उम्मत में अहिड़ा बि जवान हा जेके ॾींहं जो जिहाद भी कंदा हा, रोज़ा भी हूंदा हा, ऐं रात जो सारी रात तहज्जुद भी पढ़ंदा हा, रब जी इबादत कंदा हा। साहब जो आका उमरियूं बि उन्हनि जूं वॾियूं, उहे असां खां अमलन में त घणा थी विया, अमलन में त उहे असां खां घणा थी विया। उन्हनि जूं उमरियूं बि वॾियूं, असां जूं उमरियूं बि नंढियूं। मुंहिंजे महबूब जॾहिं साहबा खे ये अल्फाज़ फरमाया, साहबा अर्ज़ कंदा पिया आहिनि आशिक़ दीवाना परवाना मस्ताना अर्ज़ कंदा पिया आहिनि ओ महबूब मुस्तफा ओ आका असां जूं उमरियूं बि नंढियूं, उन्हनि जूं उमरियूं बि वॾियूं। साईं उहे ॾींहं जो जिहाद कंदा हा, रोज़ा बि रखंदा हा, रात जो रब जी इबादत कंदा हा। साईं असां जूं उमरियूं बि नंढियूं, ओ मुझो महबूब साहब सागदाइना बयान रब करीम कलामे मजीद जी या सूरत नाज़िल में एडे तवज्जो कयामा या सूरत बुधाइंदो पयो वा। रब करीम नाज़िल सूरत मुस्तफा जे मथा में इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिया हत्ता मत्लइल फज्र। रब करीम जे मथा, रब करीम महबूब जे मथा या सूरत नाज़िल के ओ आका ओ मिठड़ा मोहम्मद करीम उम्मत जे मामले में परेशान न थियो। उम्मत तमाजी जे मथा मा रब करीम वॾियूं मेहरबानियूं कयूं। मुंहिंजा आका तव्हांजो गुनाहगार उम्मती उन रमज़ानुल मुबारक जे महीने में मां रब जी इबादत कंदो वींदो, मां रब जे दर ते ईंदो वींदो। मां रब इन महीने में हिकिड़ी रात तुंहिंजे उम्मतनि खे ॾिनी आहे, लैलतुल क़द्र वाली रात। इन रात में तुंहिंजो गुनाहगार उम्मती मां रब जे दर ते ईंदो वींदो। इन हिक रात जी इबादत जो मां रब करीम 1000 रातनि जो सवाब ॾींदो पियो आहे। पैकेज त रब घणा ॾिना आहिनि पर असां फ़ाइदो न पिया वठूं। पैकेज त रब घणा ॾिना आहिनि